मुझे केड़ी खबर मुझे दी के केड़ी ट्यूशन पढ़ाए तो मुझे खबर कोनी मुझे दी के केड़ी ट्यूशन पढ़ाए तो असा पे दिया ने के किए पढ़ाईंदा सी असा दिया रु किए पढ़ी लिखी को डॉक्टर थी दियो को बड़ी ऑफिसर थी दियो खुद न्याणी वाला हुंदा खुद भेड़े वाला हुंदा जमीन ने जो जिंदा हुंदा तो मुझे दी मुका वापस दीदा मुझे दी मुका वापस मु मां जी रड़ी होई ने मु मां जी दुआए मुझे दी मुका वापस दो अख्तर गंबोल तो कहने जमीन खरीदी न तो क्या आसमान खरीदो मु मां जी पिटे अख्तर गंबोल तुम मर दे चवंदा आहिनि त माउ जूं दाहूं अर्श लोॾे छॾींदियूं आहिनि। काज़ी अहमद मां खंभे अगवा कयल नींगरी सुहाना शर्मा जे मामले में बि शायदि ईअं ई थियो। सुहाना जी अमड़ चंपा शर्मा जे रड़ंदड़ रूह खे सुकून मिलियो ऐं काज़ी अहमद जी अदालत सुहाना जो बयानु ॿुधण बैदि खेसि वालिदेन जे हवाले करे छॾियो। सुहाना शर्मा अदालत आॾो इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त मूंखे न कंहिं अगवा कयो हो, न मूं मज़हब मटायो आहे ऐं न वरी को परणो कयो आहे। मां घर वारनि खां कावड़ जी सहेली ॾांहुं वई हुयसि। वालिदेन परेशान थी अगवा जो केस दाख़िल करायो। 164 में उसने कहा कि मैं जो है वो अपनी सहेली गुड़िया के साथ गई थी और मेरे वालिदैन ने गलती से जो है वो क्योंकि मैं नाराज़ होकर गई थी उन्होंने FIR दाखिल कराई। उसके बाद जो है वो मैं गुड़िया जब चौक पे छोड़ने आई तो फिर मेरे चाचा मेरे क्योंकि पुलिस मोबाइल में थे उन्होंने देखा, फिर मैंने चाचा को जाके मिली। फिर मुझे यहाँ कोर्ट में ना मैंने कोई निकाह किया है ना मैंने मज़हब चेंज किया है। मैं अपने माँ बाप के साथ जाना चाहती हूँ और मुझे अपने माँ बाप के साथ जाने की इजाज़त दीजिए, जो कि कोर्ट ने उसकी अर्ज़ी मंजूर की। और कोर्ट ने उनसे पूछा कि कोई आपको ख़तरा वतरा है, तो उसने कहा ना मुझे कोई ख़तरा नहीं है, अब मैं बिल्कुल अपने माँ बाप के साथ जाना चाहती हूँ। तो कोर्ट ने जो है वो 10,000 PR बॉन्ड पे आज उसको अपने वालिदैन के हवाले कर दिया। सिंध जा माण्हू मासूम ॿारड़ी सुहाना जो अदालत में ॾिनल ही बयान हज़म करण लाइ बिल्कुलु बि तयारु न आहिनि, छाकाणि त कुझु ॾींहं अॻु सुहाना जा 2 वीडियोज़ साम्हूं आया हुआ जिन में हूअ मज़हब मटाए अख्तर गबोल सां परणो करण जी ॻाल्हि करे रही हुई। वालिदेन जो चवणु हो त इहे वीडियोज़ मथसि दॿाउ विझी रिकॉर्ड कराया विया आहिनि। मूंखे के मारकुट नाहे कई ऐं मां पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम क़बूल कयो आहे। मूंखे के अगवा कान्हे कयो, मां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ अख्तर गबोल सां गॾु आई आहियां ऐं मां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ अख्तर गबोल सां शादी कई आहे। सुहाना शर्मा जे अदालत आॾो ॾिनल 164 वारे बयान मां साफ़ ज़ाहिर आहे त ॿिन्ही धुरनि विच में आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट या राॼूणी निबेरो करायो वियो आहे ऐं अहिड़नि निबेरनि में ॾोहारी सदाईं बची वेंदा आहिनि। सुहाना जा वालिदेन पंहिंजी न्याणी वापसि मिलण ते ख़ुशि आहिनि, पर सिंध जा समूरा वालिदेन हुननि जो दर्द सम्झी सघनि था। शुक्र आहे मालिक जो न्याणी मूंखे पंहिंजी मिली वई आहे ऐं शुक्र आहे मीडिया वारनि जो ऐं दोस्तनि जो भाइरनि जो जिन असां सां साथ ॾिनो उनजी महिरबानी। पीउ माउ जे भाकुरनि में भरियल सुहाना जूं ही तस्वीरूं ॾिसी ईअं पियो लॻे त वाइल्ड लाइफ जी दस्तावेज़ी फिल्म जो ॼण को मंज़र हुजे। बघेड़नि जे चीर फाड़ खां बची वियल हीसियल हरणनि जो बछड़ो ॼण त पीउ माउ सां अचे मिलियो हुजे। चंपा ऐं संदसि मुड़ुसु दिलीप पंहिंजो बछड़ो मिलण ते ॾाढा ख़ुशि आहिनि। हुननि खे बघेड़नि सां को सरोकार नाहे, छाकाणि त इहो झंग जो कानून ऐं रवाज आहे त हरण कॾहिं बि बघेड़नि खां हिसाब न वठंदा आहिनि।